रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दु लिअहलिही वस्सलातु अला अहलिहा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलिहिल हक़ व हुवा असदक़ुस सादिक़ीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुम्मा औरसना किताबल्लज़ीना इस्तफ़ैना मिन इबादिना फ़मिनहुम ज़ालिमुन लिनफ़्सिही व मिनहुम मुक़्तसिदुन व मिनहुम साबिक़ुन बिल ख़ैराति बिइज़्निल्लाहि हुवल फ़ज़्लुल कबीर। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सामीन गिरामी क़दर, बुज़ुर्गान मोहतरम, साहिबान ज़ौक़, नबी जे वारिस जी ख़बर पइजी वेंदी, काइनात जे वारिस जी ख़बर पइजी वेंदी। जे इहो तय थी वञे त क़ुरान जो वारिस केरु आहे। जे इहो तय थी वञे क़ुरान जो वारिस केरु आहे त पोइ अॻियां ॻाल्हि खे ख़तमु थी वञणु खपे, अॻियां बहस ई न थी। सुम्मा औरसना किताबल्लज़ीना इस्तफ़ैनाहु मिन इबादिना। मूं पंहिंजे बंदनि मां पाण क़ुरान जा वारिस चूंडिया। अल्लाह जेके चूंडे उन्हीं खे सॾिबो आहे मुस्तफ़ा, मुजतबा, मुर्तज़ा। बेस जी ॻाल्हि ई कान्हे, झेड़े झगड़े जी ॻाल्हि ई कान्हे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन मंझां कंहिंजो लक़ब मुजतबा या मुर्तज़ा ॾेखार। मां मञण लाइ तयारु आहियां त सहाबा किराम अल्लाह जा चूंडियल क़ुरान जा वारिस आहिनि। अगरि इहे अलक़ाबात नबी जे पुट हसन जो हुजे या नबी जे भाउ अली जो हुजे पोइ तोखे मञणो पवंदो त क़ुरान जा वारिस अहल बैत आहिनि। अल्लाह अव्हां खे हिफ़्ज़ अमान अता फ़रमाए, ख़ुश व खुरम रखे। ॿियो जेके अल्लाह चूंडींदो उहो ग़ैर मासूम न हूंदो। अल्लाह जेके चूंडींदो उहो मासूम। मासूम अफ़ज़ल आहे या गुनहगार? मासूम अफ़ज़ल आहे। फ़रिश्ता मासूम आहिनि या न? फ़रिश्ता मासूम आहिनि। पोइ मुंहिंजी चैलेंज आहे, फ़रिश्ता जे मासूमनि ते जंहिं दर ते फ़रिश्ता झुकनि उहे गुनहगार थी नथा सघनि। जंहिं दर ते फ़रिश्ता झुकनि उहे गुनहगार थी नथा सघनि। चकी पीअण किथे आया, लोरियूं ॾियण किथे आया, बिस्तर ते सुतो केर त पहरा ॾियण किथे आया, ख़िदमत करण किथे आया, दर्जी थी आया किथे, अञा तोखे साड़ण लाइ मानियूं पिनण किथे आया। अल्लाह अव्हां खे हिफ़्ज़ अमान अता फ़रमाए, ख़ुश व खुरम रखे। लिहाज़ा फ़रिश्तनि जी आमद और रफ़्त, फ़रिश्तनि जो झुकण सिर्फ़ दर आले मोहम्मद ते इन ॻाल्हि जी दलील आहे त अहल बैत मासूम आहिनि ऐं अल्लाह जेके चूंडींदो उहो मासूम हूंदो। तूं पाण इन ॻाल्हि खे तस्लीम करींदो त सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन मासूम न हुआ। घबराइजी त न विया आहियो तव्हां? ॿियो जेके अल्लाह ताला क़ुरान जो वारिस कंदो वो कुरान हिते न पढ़ंदो। अल्लाह वारिस पढ़ाए मोकिले हुतां ऐं कुरान पढ़ी अचे हिते। जेके कुरान पढ़ियल ई न हुजे वो कुरान जो वारिस कीअं थींदो? पूरी तवज्जो जो तालिब आहियां। सहाबा किराम नबी वटि कुरान पढ़िया हा। तोखे मुंहिंजी चैलेंज आहे, अली खे नबी वटि कुरान पढ़ंदे ॾेखार। अली वटि नबी के कुरान पढ़ंदे ॾेखार। न ॾेखारे सघंदे। मौला हसन के मौला अली वटि कुरान पढ़ंदे ॾेखार। पढ़ाया अली त पर्दे में लिखी छो ॿुधे हा? पढ़ाया रसूल त अली हथनि ते छो पढ़ी ॿुधाया? अल्लाह अव्हांखे ख़ुश व खुरम रखे। तवज्जो आहे तव्हांजी मुंहिंजा? अल्लाह अव्हांखे हिफ़्ज़ अमान अता फ़रमाए, ख़ुश व खुरम रखे। लिहाज़ा उहे अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। वो हुतां खां आलिम क़ुरान ईंदा, हिते अची इल्मु हासिल कंदा न। ऐं जेकी क़ुरान जा वारिस हूंदा उन्हनि खे क़ुरान जो पूरो इल्मु हूंदो, मुकम्मल इल्मु हूंदो।
उन्हनि खे पूरी कुरान जी ॼाण हूंदी, पूरे कुरान का वाकिफ़ हूंदा। दुरूद पढ़ो आवाज़ बुलंद मोहम्मद वाले। लिहाजा जेके पूरे कुरान का वाकिफ़ हूंदा त नज़र न अलैकल किताब तिबियान लिकुल्ल शैइन, इन कुरान के असां नाज़िल कयोसीं तो ते इन में हर शइ बयान कईसीं। पोइ जंहिं वटि पूरे कुरान जो इल्मु हूंदो उहो दावा सलूनी कंदो न, दावा सलूनी ते पूरो लहंदो। वो कॾहिं वल्लाहु आलम न चवंदो, वो कॾहिं ला अदरी न चवंदो, उन्ही खे कॾहिं कंहिं मसइले खां जाहिल न हूंदो, कॾहिं न चवंदो त इहो मसइलो इहो सवाल मूंखे नथो अचे, कॾहिं कंहिं ॿिए खां वञी पुछंदो न। मुंहिंजी चैलेंज आहे, मुंहिंजे अली खां इमाम ज़माना ताईं मुंहिंजे कंहिं बि इमाम खे कंहिंखां मसइलो पुछंदे ॾेखार, कंहिंखां सवाल कंदे ॾेखार, कंहिं मसइले में फासंदे ॾेखार, तो मां मञण लाइ तयार आहियां। हिननि खे पूरे कुरान जो इल्मु कोन्हे, जिन्हनि खे पूरे कुरान जो इल्मु कोन्हे उहे कुरान जा वारिस नथा थी सघनि। अगरि ॿिया अची हिननि खां सवाल पुछनि, हिकु दफ़ा न कई दफ़ा अची पुछनि, मसइला हल कराइनि, फ़ैसिला हल कराइनि, इक़रार करे वञनि कि अमी न हुजो हा त इक़रार करे वञनि, पोइ तोखे तस्लीम करणो पवंदो उहे क़ुरान जा वारिस न आहिनि। जेॾा क़ुरान जा वारिस न आहिनि त मुस्तफ़ा जा वारिस की थींदा, काइनात जा वारिस की थींदा। पूरी तवज्जो जो तालिब आहे। ही वारिस मां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे। मुल्ला असांजे लाइ चयो थो ही अब्दुल्लाह इब्न सबा जी पैदावार आहे, उन्ही जो इहो अक़ीदो हो त जीअं यूशा इब्न नून हज़रत मूसा जो वसी आहे, ईअं मौला अली अलैहिस्सलाम रसूल ख़ुदा जो वसी आहे ऐं पहिरियों ख़लीफ़ो आहे। पहिरीं ॻाल्हि त अब्दुल्लाह इब्न सबा जो नालो त मां हितां पढ़ां चवां पियो, अॼु मुंहिंजा कई नंढड़ा हूंदा जिन पहिरियों दफ़ो इहो नालो ॿुधंदा, न कंहिं मस्जिद में लिखियलु आहे, न असांजे कंहिं ॿारनि इमामनि में हिन जो नालो लिखियलु आहे। अलाए केरु आहे, मुंहिंजी क़ौम खे ख़बर ई कान्हे। मुंहिंजे किताबनि में इमामनि में अब्दुल्लाह इब्न सबा लिखियल ई कोन्हे, त बि मूंखे ही चवे थो सबाई। हिन जे किताब में यज़ीद लिखियो पियो आहे, पोइ बि मां चोपां हिन खे नथो चवां यज़ीदी। मुंहिंजो अख़लाक ॾिस, हिन जो कूड़ ॾिस, तवजो आहे। न अॼु ॻाल्हि क्लियर थींदी बांधी में। ॻाल्हि आहे साईं सीधी, इज़त ॾींदे इज़त वठंदे, इज़त कंदे इज़त थींदई, न त रुगो चरिया तो वटि थोड़ी न असां वटि बि वेठा। दुरूद पढ़ो आवाज़ बुलंद मोहम्मद वाले। घबराइजी त न विया। अल्लाह अव्हांखे ख़ुशि व खुरम रखे, हिफ्ज़ अमान अता फरमाए। तुंहिंजे किताबनि में यज़ीद लिखियो पियो आहे, तूं चवंदे हवाला ॾे। कोई हिकु किताब आहे जंहिंजा मां वेही हवाला ॾींदुमि, एतिरो मूं वटि टाइम आहे ऐं मां हवालो ॾियां किताब जो, वरी तूं सुभाणे चवीं मुंहिंजे खे इहा किताब कठड़ू जी आहे, वरी चवीं इहा किताब मोतबर न आहे। ॻाल्हि अहिड़ी कयां जेका रद्द करणु तुंहिंजे वस जी ॻाल्हि न हुजे, जेका रद्द करणु तुंहिंजे वस जी ॻाल्हि न हुजे। मुंहिंजे नंढड़े इमामनि खे ॿारनि इमाम, मुंहिंजे नंढड़े ॿारनि खे ॿारनि इमामनि जा नाला अचनि पिया, मुंहिंजे ॿार खे ॿारनि इमामनि जा नाला अचनि पिया। तुंहिंजे दख मुल्ले खे पंहिंजे ॿारनि इमामनि जे नालनि जी कान्हे ख़बर। अरे 3 सिपारा यादि करायो पिया, पंहिंजे ॿारनि इमाम छो नथा ॿुधायो? कहिड़े मोह सां ॿुधाईंदे? 6 सदों जो यज़ीद अचे पियो। जो जोर है, तवज्जो है साहिबाने। ये अब्दुल्लाह इब्न सबा जी पैदावार सुञाणा ही कोन को, ॼाणा ही कोन को। कंहिं किताब में मुंहिंजे इमामनि जे लिस्ट में जो नालो ही कोन्हे। अब्दुल्लाह इब्न सबा जो अक़ीदो छा हो? चवण लॻो जो अक़ीदो चवंदो अली वसी रसूल आहे, अली पहिरियों इमाम आहे, अली ख़लीफ़तु बिला फ़सल आहे। इहो अक़ीदो अब्दुल्लाह इब्न सबा जो न हो, इहो अक़ीदो मुंहिंजी सेण ज़हरा जो। शिया सबाई नान, शिया फातिमी आहिनि, ज़हराई।
अली पेरो इमाम है, अली नबी जो वसी है, अली खलीफतो बिला फसला होती तो मुझी सैन ज़हरा जो है कम थई तो मुझी गाल के रद्द करे देखा तुझे पांचन किताबन में लिखो पियो है अली ऐसी तई बैयत न कई ही जैसी तई सैन ज़हरा जिंदा हुई इन्हीं जे करे जो सैन नबी मने अली की मने है मां तो चवा तो बैयत कई न हुई तू चवी तो सैन ज़हरा का पो कई हुई बीबी जे होंदे न सैन न मनो असा फातिमी आहियूं असा ज़हराई आहियूं असा सैन जा पोइ लगो पहिरी शिया सैन है अब्दुल्ला इब्न सबा के मां सुञाणा ही को तवज्जो आहे साहिब बाकी हाने हमरा मां खुदा जी कसम अजीब मंतिक है हैरान हक नबी अब हक नबी दे के एतराज हक नबी ले सर तस्लीम कम नबी हक आहे ही आहे नबी हक आहे ही आहे केड़ा 73 फिरका ने जेके इन गाल के न मञदा त नबी हक कोन मसलो नबी का पो जो है इनके अञा त इहा ख़बर पई आहे त नबी हक ते आहे बाबा इहा सभिननि खे ख़बर आहे अॻियां ॿुधा अॻियां हक ते केर आहे फिदक में हक ते केर आहे जमल में हक ते केर आहे सिफीन में हक ते केर आहे करबला में हक ते केर आहे आमिर का ईरान में हक ते केर आहे तवज्जो आहे साहिब पंहिंजे कब्रनि न वञण वारा मौला जे तॾे ते अचण वारा हक ते केर आहे रोइण वारा खिलण वारा हक ते केर आहे कुस कुस न्याज खाराइण वारा न्याज के हराम चवण वारा हक ते केर आहे सबील लगाइण वारा सबील बंद करण वारा हक ते केर आहे कारा कपड़ा सोग जी अलामत है पाइण वारा अच्छा नवा ईद जी अलामत है दही जड़ी पाइण वारा हक ते केर मसलो है नबी का पोज हक ते केर है साईं हक नबी अब हक नबी जी ते सजन के खबर असा के बुधा पो हक ते केर है नबी साईं का बाद में हक जी अलामत केर है हक जी सुञाणप केर है हक जी पहचान केर है हक जी दलील केर है हक लाए बुरहान केर है हक लाए इख्तियारो केर है हक लाए किरायो केर है के जड़ा नबी चयो त ही हक सा गडाए हक नबी दुआ घुरी हुआ बुधाना त या अल्लाह हक के ओडही हला जेडा अली वई वो हक जी अलामत अली है अली है दिसबो फिदक में अली कड़े पासे आए दिसबो सिफीन में अली कड़े पासे आए दिसबो करबला में अली कड़े पासे आए तने तो मौला हुसैन फरमायो 1000 पुट हुजना तब नाला अली रखा तो जो खबर अली के जरिए पहुंचे तो हक पैदा अली के मत तेरा रजब के मत एक ही रमजान के मत इब्ने मुलजम के लानत करण के मत पूरी तवज्जो जो नजफ वणन के वट सलाम सा या अली मदद के वट मोहम्मद रसूलुल्लाह सा अली नोरीला के वट मां बाली के मन्या असा बना रहे दरी हणू था अली के मन्नण जबान सा काफी कोने जो अली के मामले में मुनाफिकत न हलंदी ला इलाहा इल्लल्लाह ते हली सके थी मोहम्मद रसूलुल्लाह में भी मुनाफिकत हली सके थी ज़बानी इकरार कंदा इन जे दिलनि में ईमान दाखिल ना है थियो अली के मामले में मुनाफिकत न हलंदी नारे हैदरी सा मसलो हल न थी दई चवणो पवंदो ज़बान के साथ दिल बोला अली मौला ज़बान सा मसलो हल न थी दो मसलो हल न थी दो अली के मामले में निफाक न हल दो दिल सा चवणो पवंदो ज़बान के साथ दिल बोला अली मौला